नाज़िन सखर भरिसां दादलोई क़ौमी शाहराह ते ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल विच में टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा फ़ौत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत, इन हादसे जा अपडेट्स ॾिजो। जी बिल्कुल, सखर जे वेझो ई पन्नो आकिल जो दादलो थाणो आहे, उनजी हद में क़ौमी शाहराह ते ट्रैक्टर ट्राली मिटीअ सां जेका भरियल हुई उहा जेका क़ौमी शाहराह तां वञे पई त अॻियां वींदड़ जेका मोटरसाइकिल आई उनजे मथां चढ़ी वई ऐं जंहिंखां पोइ ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल सवार उनजे भरमी कब्रिस्तान आहे मियां ताजो उन्ही में जेको आहे सो कल्टी थी पियो, जंहिंमें मौके ते ई अख्तियार बुलो जेको मोटरसाइकिल सवार उहो फ़ौत थी वियो ऐं जंहिंजो ट्रैक्टर जेको ड्राइवर आहे उनजो नालो बि अख्तियार आहे, चाचड़ आहे, उहो बि फ़ौत थी वियो, जॾहिं हिकिड़ो जो ज़ख़्मी थी पियो आहे ऐं ज़ख़्मीअ खे वाक़े वारे हादसे वारे हंध तां सखर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं जेके फ़ौत थी विया आहिनि ॿिन्हिनि खे जेको आहे सो पन्नो आकिल जी तालका अस्पताल आंदो वियो आहे, जिते उनजा वारिस आहिनि उहे उते पहुची विया आहिनि ऐं रोज़ राड़ो आहे ऐं जेको आहे सो क़ौमी शाहराह ते जेको जो रोड हादसो पेश आयो आहे इत्फाक़ी आहे ऐं इत्फाक़ी रोड हादसे में ट्रैक्टर ड्राइवर बि फ़ौत थी वियो आहे ऐं मोटरसाइकिल सवार बि फ़ौत थी वियो आहे ऐं हिकिड़ो ज़ख़्मी थी पियो आहे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।